शुक्र कयो जो कालूअ खे ख़बर न पई। अगरि कालूअ खे ख़बर पए हा न त वॾो गंदु थिए हा। हाणे हिन कालूअ जे बाबति तव्हांखे हिकिड़ो किस्सो थो ॿुधायां। तव्हां हिकिड़ो पहाको पुराणो ॿुधो हूंदो त सिकिड़े खे पुटु ॼाओ चुमिन सां मारे छॾी। हिकिड़े शख़्स खे पुट जी औलाद थी, उनखे ॾाढो नाज़ सां पाली। हर जॻह ते पंहिंजे पुट जी नेकी, हर जॻह ते पंहिंजे पुट खे हिकिड़ो वॾो भरम ॾियणु। ऐं उहो छोकिरो जॾहिं वॾो थियो, उनजो नालो प्यार मां उन्हनि कालू रखियो, छो जो रंग जो बि थोरो सांवरो हुयो ऐं पीउ उनखे कालू कालू करे छॾींदो हुयो। इलाइक़े में पीउ उनजी हर ॻाल्हि ते, माना हर कचहरी में कालूअ जो ज़िक्र ज़रूरु कढंदो हो त मुंहिंजो कालू हीअं, मुंहिंजो कालू हीअं। आख़िर किथे के मसइला थींदा हुआ त पोइ सभिनी जे विच में चवंदो हुयो त शुकुरु थियो जो कालूअ खे ख़बर न पई, या हिन विच में कालू कोन्हे, न त वॾो गंदु करे विया। छो जो माना उहो साबित पियो करणु चाहे त मुंहिंजो पुटु सभिनी खां तेज़ आहे, उहो ॾिंगो आहे, उहो माना बर्दाश्त नाहे कंदो। आख़िर पीउ त पंहिंजी जॻह ते, ॻोठ वारा बि इन ॻाल्हि जो फ़ाइदो वठणु शुरू कयो। ॻोठ वारा हर ॻाल्हि में चवंदा शुकुरु कर जो कालूअ खे ख़बर न पई ऐं कालू हिते कोन्हे। का बि कंहिंसां मसइलो थिए, कंहिं धारे सां, पंहिंजे सां, कालूअ जो विच में टपो ॾियणु ज़रूरी हूंदो हो। ऐं कालू कननि जो बि अहिड़ो कचो हूंदो हो जो चव अॼु फलाणी जॻह ते वेठा हुआसीं बाबा, तुंहिंजो ज़िक्र हलियो ऐं वॾो मसइलो थी वियो ऐं सभु चवनि पिया त शुकुरु कयो जो हिते कालू कोन्हे, न त वॾो गंदु करे हा। कालू देरी न करे खणे लठ चढ़े मोटर साइकिल ते, 4-5 दोस्त खणी वञी उते उन्हनि खे कुटे मोटी अचे। इहो सिलसिलो हिननि जो हलंदो रहियो। कालू मशहूरु थींदो रहियो। हिकिड़े ॾींहुं आख़िर इहो वञी किसो पैदा थियो जो हिकिड़े दफ़े माण्हुनि चयो त भाउ तव्हांजो इहो कालू आहे छा? हिकु जॻह ते कालू ॿुधी असांजे कननि में सूरु पइजी वियो आहे, इहो कालू आहे छा, कहिड़ी भला आहे? उनजे पीउ चयो शुकुरु कयो जो हिते कालू कोन्हे, न त तव्हांखे अॼु ख़बर पइजी वञे हा। हुन धुर बि चयो भला घुराए कालू खे त हिकु मोने हिकु हिकाणी कयूं यार, सॼी ज़िंदगी इहो कालू ॿुधी असांजो त मथे में सूरु पइजी वियो आहे। कालूअ खे कंहिं वञी कननि ते ॻाल्हि कई त अॼु तुंहिंजे पीउ सां हे मुंहमारी थी ऐं तुंहिंजे पीउ चयो त कालू खे शुकुर जो ख़बर कोन पई। हुन धुर बि चयो त घुरायो कालू खे। अॻ में कालू लठ खणी ईंदो हो, उन दफ़े पिस्टल खणी आयो। अचण सां ई कालू माण्हुनि ते फायरिंग शुरू कई ऐं हिकिड़े माण्हूअ खे गोली लॻी पई। हिकिड़ो माण्हू सख़्तु ज़ख़्मी थी पियो। पुलिस पहुची वई, कालू सिधो थाणे में। कालूअ जो पीउ हिकु जे मथां इलाज करे, हर को उनखे चवे पियो बाबा तुंहिंजो कालू अते पोइ हर मसइले में जंग अणाईंदो त पोइ हाणे कालूअ जो मुंहुं पाण ॾे। असां त उनखे कोन चयो त माना तूं पिस्टल खणी अच जा माण्हू मार। उनखे मथे ते बि तो चाढ़ियो आहे। ॿकरियूं खपायूं, मेहूं खपायूं। उनजे पीउ आख़िर घर जे अॻियां हिकिड़ो प्लाट हो, उहो खपायूं। मतिलबु कालूअ जी जिंद न पई छुटे। कालूअ ते सख़्तु तरीन जी हिकिड़ी FIR थी वई ऐं हू जेल हलियो वियो। वकील उन्हनि खां पैसा वठी माना उनजी ज़मानत बि न कराए सघिया। सो पीउ चयो त मां ज़िंदगी भर वरी कालूअ जो ज़िक्र कॾहिं कोन कढंदुसि ऐं महिरबानी करे मूंखे कालू छॾाए ॾियो। जज ताईं किसो मशहूरु थी वियो त हीउ कालू उहा बला आहे जेको माण्हू चवंदा आहिनि त शुकुरु कर त हिते कालू कोन्हे। जज खे बि कावड़ हुई त हे अहिड़ो माना सख़्तु तरीन हिकिड़ो ज़ालिम क़िस्म जो माण्हू आहे। ॻाल्हि त अहिड़ी कुझु बि कोन हुई। कालू एॾो बदमाश कोन हो, पर हो जेको इलाइक़े में मशहूरु थी वियो न, त उनजे करे माना किसो खोटाइणो। आख़िर उहो शख़्स ज़ख़्मी जेको हो त उहो फौत थी वियो। हिन जूं मेड़ियूं, हिन जूं मुसाफ़ूं, हिननि जा क़ुरान, नियाणियूं, मर्द, मायूं सभु दर ते क़ुरान माण्हू हुननि जो मरी वियो, उहे ठहनि कोन पिया। हाणे कालूअ खे अचे पई सज़ा, या फांसी या उमिरि क़ैद। कालू जी मुलाक़ात ते जॾहिं पंहिंजो पीउ वियो त पुटु हुनखे मूं में अहिड़ी ताक़त हुई कोन, मूंखे मशहूरु करण वारो बि त तूं आहे न, अॼु मां तुंहिंजे करे हिन जेल में लोड़ियां थो पियो। हुन चयो मां तौबा कई, मां कॾहिं बि कंहिंखे कोन चवंदुसि, बसि हाणे अलाह करे तुंहिंजो कोई जिंदु छुटे कालू। कहाणी जो मतिलबु इहो आहे त तव्हां जंहिं माण्हूअ खे टीकर ॾेई अॻिते कंदा आहियो न, उहो थी सघे थो त उहो बददिमाग़ियो हुजे, उनखे दिमाग़ या सोच सम्झ वारो उहो न हुजे।
ऐं उहो अहिड़ो कंध में माण्हुनि खे फिल्म विझी छॾींदो ऐं पाण खे बि उहो फिल्म अहिड़ी विझी छॾींदो जो सॼी ज़िंदगी कालू वांगुरु सुक पियो हूंदो। हर ॻाल्हि ते ईअं न चओ त अॼु फिलाणो कोन्हे न त हिते वॾो मज़ो थिए हा। उहो भला भला पेट्रोल त कोन पीअंदो आहे न जंहिंजे नाले तव्हां एॾी मशहूरी ॻाल्हि था कयो दादा फिलाणो कोन्हे न त हिते वॾो गंदु करे हा। अदा फिलाणो बि त मानी पाणी इहो ई रिज़िक खाए थो जेको आम माण्हू खाईंदो आहे। के माण्हू सब्रु कंदा आहिनि, के बर्दाश्त कंदा आहिनि, सब्र जो हुनुरु ॼाणींदा आहिनि, के टरड़ा हूंदा आहिनि ऐं टरड़ा जेके आहिनि न उहे हर ॻाल्हि जे विच में टपो ॾेई पंहिंजो बि ज़्यान कंदा आहिनि, पाण खे बि उमिरि माना ईअं सम्झो सुक कराए छॾींदा आहिनि। बच्चा दरपदर, घर प्लाट, मींहूं बकरियूं सभु खपाए कालू सुक। हाणे तव्हां ॿुधायो त हिन कालूअ खे छॾाए केरु? अॻु में उन इलाइक़े खे तबाहियूं ॾेई छॾियूं, माना हर ॻाल्हि में हुन सां मुंहमारी, हुनखे लठ, हुन ते पिस्टल, हुनखे गार, हुनखे गंद, कंहिंखे बर्दाश्त ई न कंदो हो कालू। हाणे माण्हुनि छा कयो जो हिन जे पीउ जे ॻाल्हियुनि जो फ़ाइदो वठी कालूअ खे हिकु मुने अंदरि कराए छॾियूं। सो कॾहिं कॾहिं अहिड़ियूं ॻाल्हियूं जेके न दुश्मन जी चाल बि हूंदी आहे। हर ॻाल्हि ते बच्चनि खे टीकर न ॾींदा कयो त मुंहिंजो पुटु हीअं आहे बसि उहो न हिते मैदान में कोन्हे न त वॾो गंदु थी वञे हा। इहे तव्हां पंहिंजे पुट जी तरबियत ख़राबु था कयो। तव्हांजा पुट आहिनि त उन्हनि खे स्कूल सेखारियो, उन्हनि खे इल्मु सेखारियो, उन्हनि खे इज़त सेखारियो, एतिराम सेखारियो, उन्हनि खे इख़लाक़ सेखारियो, नंढ वॾाई सेखारियो ऐं ॿ माण्हू विढ़नि था त उन्हनि खे ठाहिणु सेखारियो। तव्हांजे पुट में अहिड़ो किरदारु हुजणु खपे। या ॿ माण्हू विढ़नि था त तव्हां चओ था त शुकुरु थिए अॼु हिते कालू कोन्हे न त वॾो गंदु करे हा। माना टियों अची विया, अञा झेड़े खे वधाया त पोइ अहिड़ा कालू अंदरि बंदि भला आहिनि न। सो मुंहिंजा भाउ, चवण जो मक़सदु ईंदो आहे त इहा टरड़ाइप जेका आहे न तव्हांखे, तव्हांजे ख़ानदान खे तबाह करे छॾींदी। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह निगहबान।